सर आसिफ खान है। असां घोटकी का आहियूं, रोशन तारा मॉडल हायर सेकेंडरी स्कूल घोटकी। ठीक आहे, असां ॾाढो सुठो महसूसु कयूं था त छाकाणि ॿार डिफरेंट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थी विया आहिनि ऐं असां डिफरेंट जेको आहे टैलेंट डिग आउट कयो आहे। हुन में ॿार खोड़ सारा प्रोजेक्ट ठाहिया आहिनि जंहिंमें असां वटि जेको आहे सकाफ़ती स्टॉल आहे या साइंटिफिक प्रोजेक्ट्स आहिनि। ठीकु आहे, हुन सां गॾोगॾु ॿियूं नयूं जेके इन्वेंशन्स थियनि थियूं उन जे हवाले सां, हुन सां गॾोगॾु ॿियो असां वटि हिकिड़ो कोरोना वायरस जे हवाले सां उहा नई अवेयरनेस माण्हुनि में फैलाइण जे हवाले सां ॿार कुझु प्रोजेक्ट ठाहिया आहिनि, हुन जे बारे में कुझु ॻाल्हियूं पढ़ी आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु ॿार इहे सभु शयूं जेको आहे परफॉर्म करनि था, माण्हुनि खे ॿुधाइनि था हिन जे बारे में। जी सर, त पहिरीं ॻाल्हि जे हवाले सां मुंहिंजो इहो मैसेज आहे त जेके इलाइक़ा जिते ॿार पढ़नि नथा, जिते फ्यूडल लॉर्ड्स आहिनि या फ्यूडल सिस्टम आहे, जिते ॿारनि खे पढ़ायो नथो वञे, हुनजी वॾे में वॾी वजह इहा आहे त पेरेंट जेके आहिनि इलाही कंजस्टेड सोच रखनि था ऐं उतां जे इलाइक़े में माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजे करे ॿारनि खे माना अहिड़ा केसिस फेस था थियनि, तंहिंजे करे पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे मोकिलनि कोन था। ॿी ॻाल्हि इहा आहे त कुझु ॿार जेको आहे हेज़िटेट थियनि था पंहिंजे टैलेंट खे बयानु करण दौरान। हुन में ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। हिकु त पेरेंटल जेको आहे सपोर्ट न हूंदी आहे, ॿियो टीचर्स जे हवाले सां सपोर्ट न हूंदी आहे। उहे ॿार जेको आहे कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि। जेकॾहिं ॿारनि में टैलेंट डिग आउट कजे, जेकॾहिं ॿारनि खे कॉन्फिडेंस बूस्टअप कजे त इनशाला ॿार उहे पंहिंजे टैलेंट में किथे न किथे ज़रूरु कामयाबु थींदा। ॿियो असांजे मुआशिरे में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं जंहिंमें असांजा ॿार जेको आहे परेशान था थी वञनि, इन हवाले सां उहे ॾिसी करे पोइ हिते मोटनि था। इहे न थियणु खपनि। जीअं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, हाणे ॿार अचनि था, सभु मिलनि था परे परे खां, मुख़्तलिफ़ जॻहनि खां, अहिड़ियूं शयूं थियणु खपनि त जीअं ॿारनि जो टैलेंट बि डिग आउट थिए ऐं ॿारनि जो कॉन्फिडेंस बि बूस्टअप थिए। सर फ़र्क़ु इलाही महसूसु थियो छाकाणि त कराची खां बि ॿार आया आहिनि ऐं हैदराबाद खां ऐं परे परे खां ॾाढा टैलेंटेड ॿार आया आहिनि। जीअं पेंटिंग जे हवाले सां या मॉडल्स जे हवाले सां असां घणियूं शयूं खोड़ सारियूं शयूं सिखियूं आहिनि ऐं असां पाण बि ॾिठो आहे, उन्हनि सां कंपेरिज़न कई आहे त इलाही भलो महसूसु थिए थो ऐं ॿार ॾाढो सिखण लाइ उन्हनि खे कुझु मिले थो ऐं इन हवाले सां जेको आहे ॿारनि खे कॉन्फिडेंस बि बूस्टअप थिए थो।